वेलकम बैक नाज़रीन। अॼु जीएसएम तहरीक जो चेयरमैन डॉक्टर सफदर सरकी असांजो महिमान आहे सिंध जे मुक़दमो में। साण सां खोड़ सारी ॻाल्हियूं पिया हलियूं असांजो अॼु सवेर जेकी सूरत हाल हुई चैपल सन सिटी वारे वाक़िए मां सिर्फ़ु इनखे मुख़्तसरन कंक्लूड कयां त इहो कहिड़ो तरीक़ो आहे किथों जो इंसाफ़ आहे जो इन मरवत बाग में गोलियूं लॻनि, सिंधी माण्हुनि खे चयो वञे त ठठे जे परियों रहियो ऐं जेके माण्हू हिकिड़े ऑर्गनाइज़ वे में असां उन्हनि खे रहायोसीं, इहा असांजी क्रेडिबिलिटी हुई जो सॼी सिंध मां माण्हू असां सां रुजू कनि पिया त उनखे हिकिड़ी साज़िश तहत अची तव्हां सवें गाॾियूं काहे अची गोलियूं हणो। उन में जेके ॿ बोड मुतासिर अयाज़ पंवर ऐं कंबर ग़ुलाम कंबर सूमरो जेके शहीद थिया उहे न मुंहिंजा मिट माइट हुया न जीएसएन जा हुया, समय फैमिलियूं। तव्हां मीडिया रिपोर्ट कयो आहे उनजी, ॾिसो जॾहिं उन्हनि खे कढियो अथऊं डुंडनि खां वठी माइनि खे लेटाए वञी हाईवे ते छॾे उन्हनि खे कंहिं बि कैंप में न विधो वियो। तव्हां ॾिठो त उन ॾींहुं 17 माण्हू ॿिया सीवियर ज़ख़्मी थिया, ॿिया कई ज़ख़्मी थिया, पर 17 माण्हू ॿिया ज़ख़्मी थिया। असां त बोड मुतासिर उन सूरत में हाई कोर्ट में कुझु ॾींहं अॻु पटिशन बि दाख़िल कई आहे ज़मीर घुमरे जे मार्फत। बिल्कुलु ॾिसो हाणे छा थो थिए। असां जॾहिं केस दाख़िल कराइण वियासीं पुलिस वटि त उल्टो पुलिस असांजे माण्हुनि खे दॿाए धमकाए, मालिकनि खे दॿाए धमकाए मोटरायो। नेठि असां कानून जो तरीक़ो अख़्तियार कयोसीं, असां कोर्टुनि ताईं वियासीं, सेशन में वियासीं, सेशन खां पोइ हाई कोर्ट में वियासीं। नेठि हाई कोर्ट जो हुकुम थियो आहे त हिननि जी मालिकनि जी मर्ज़ी मुताबिक़ FIR कटी वञे उन्हनि सभिनी ऑफिसरनि ते जिन हिन ऑपरेशन में हिसो वरितो आहे। ॿियो त ठहियो यार, ही कहिड़ी ॻाल्हि आहे। उन ॾींहुं ऑपरेशन थियो, भुट्टा साहब ॿुधिजो, उन ॾींहुं ऑपरेशन थियो, 3 ॾींहंनि खां पोइ पुलिस अचे थी, सवनि जी तादाद में गाॾियूं काए अची मुंहिंजे घर जो सॼो सोन लुटियो थो वञे, औरतुनि जो पैसा खयां था वञनि, सॼो सामान ढोयो थो वञे ऐं जेको सामान नथा खणी वञी सघनि त उनखे भञी भोरा करे सघनि। पर थियो इहो आहे, ॾिठो इहो आहे त कॉम्प्रेस सियासतदान ॿिया बि आहिनि, ॿियनि बि बोर्ड जे हवाले सां हिन मामलनि में सभु कुझु कयो, पर अव्हां सां ई वारदात छो थी थिए? अव्हां हिते आयो, अव्हांखे ई लापता कयो वियो, खयो वियो, अमेरिका खां अचो था, हिकिड़े पढ़ियल लिखियल तहज़ीब याफ़्ता मुल्क खां अचो था, पढ़ियल लिखियल डॉक्टर बि आयो, फज़ीलत वारा माण्हू बि आयो, त सिर्फ़ु लापता बि अव्हांखे कयो थो वञे। ॿियनि कॉम्प्रेस ॿिया कॉम्प्रेस वरी इहो बि इल्ज़ाम अव्हां ते मथां हणनि था त ख़ुदि ही एजेंसियुनि जो सगाई दुर जो माण्हू आहे, हथ सां ड्रामो रचायो अथई, हथ सां सभु ड्रामा रचाए थो, त इहो छा सबबु आहे भला? हाणे इहो त उहे पाण ई जवाबु ॾियनि। इहो जवाबु त हक़ीक़त में उन्हनि खे ॾियणो पवंदो मुंहिंजे बजाए। त हिकिड़े ई माण्हू सां पहिरें ॾींहं खां 2004 खां वठी इहे थियनि पियूं, 2004 खां पार्टी खां ॿाहिरि छो पियूं थियनि? इहो त सुवाल उन्हनि खां पुछणो पवंदो त बाबा इहो त उन्हनि खां पुछणो पवंदो त जिन फ्लैट खपाया, जिन फिलान कयो, जिन अॻु में जिन जी सॼी तारीख़ी कारी लॻी पई आहे कब्ज़नि सां ऐं उते 26 खां 28 कारकुन शहीद थी चुका आहिनि, इहो त उन्हनि खां सुवाल कजे। मां बिल्कुलु असांजो दामन साफ़ आहे। मां चवां थो को बि कमीशन ठहे, को बि अदालती कमीशन ठहे, कंहिं बि क़िस्म जो इंटेलेक्चुअल तव्हांजो मीडिया जो कमीशन ठहे, मां पेश पवण जे लाइ तयारु आहियां। छो त असांजे दामन ते हिकिड़ो बि दाग़ न आहे। असां पंहिंजे घरों जेको असांजो हथु वस आहे, असां सिंधी माण्हुनि जी नेक नियत सां ख़िदमत कईसीं, पर MQM के एस्टेब्लिशमेंट के एजेंसियुनि खे ऐं उन्हनि जे दलालनि खे इहो पसंदि न हुयो त हिते सिंधी माण्हू कराची में सेटल थियनि, इन नमूने सां ऑर्गनाइज़ थियनि। हू सम्झनि पिया त लेफ्ट खां शाहराए फैसल खां वठी ठटे वारे इंडस नेशनल हाईवे खां वठी नेशनल हाईवे ताईं ही ॼण त सरकी माण्हू विहाईंदो वेंदो ऐं माण्हू हिते रहंदा ऐं लखनि जी आबादी जो हिकिड़ो सिंधी सेक्टर ठहंदो, उनखे हुननि डिस्टर्ब कयो। अव्हांखे जॾहिं लापता कयो वियो 28 महीना अव्हां लापता रहिया, उन खां पोइ ज़ाहिर थिया, उन दौरान अव्हांखे मुख़्तलिफ़ पेशकदमियूं थींदियूं रहियूं, कॾहिं मुख़्तलिफ़ वज़ारतुनि जूं ॿियूं वठियूं त अव्हां वञो अमेरिका, मोटी अचो, वज़ारत कजो। हीअ सियासत लेफ्ट जी छो पिया कयो? त हेॾी सभु कुझु ऑफर हुयूं अव्हांखे, ख़ुदि अमेरिका में रहिया कया, उतां जी अव्हांखे शहरत बि मिली, त पोइ छो अव्हां लेफ्ट जी सियासत अची कई? मूं कॉम्प्रेस सियासत कई आहे, लेफ्ट जी त न, पर कॉम्प्रेस सियासत कई आहे। ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे त मां साईं GM सैद जे उन्हनि प्यारनि इन शागिर्दनि या प्यारनि माण्हुनि मां हुयुसि जंहिं 16 सालनि जी ॼमार में साईं GM सैद खे जॉइन कयो। ऐं अॼु जेको आहे मां पाण 47 साल हले पियो, मां अञा साईं GM सैद जे फ़िक्र ते हलां थो। इहो मुंहिंजे लाइ फ़ख़ुरु आहे। मूंखे साईं GM सैद जी इंतिहाई वेझड़ाए कुर्बत ऐं मोहबत मिली, असांखे उन जी तरबियत थियल आहे। असां सिंध जो ओथ खयो हुयोसीं, साईं GM सैद जो ओथ खयो हुयोसीं, मरण घड़ी ताईं उन ते रहंदासीं। पर सम्झो बि था त जेसि ताईं हिते कब्ज़ागिरी, भताखोरी, दादागिरी न कबी, तेसि ताईं सियासत करणु ॾुखी आहे। छाकाणि त सिंध में वॾेरो जंहिं तरीक़े सां सियासत करे पियो, उहा ई साॻी सियासत कॉम्प्रेस में सभिनी धुरनि में अचे पई, तेसि ताईं माण्हू हुनखे क़बूल नथो करे। अव्हां परॾे में
में रही सभु कुझु ॾिसी वाइसी बि चुका आहियो, उतां जी सियासत जा रंग अंदाज़ हिन धरती जा निराला अनोखा आहिनि, त पोइ छा मुस्तक़बिल सम्झो था त को मुस्तक़बिल रोशन आहे तारीख़ जुड़ंदी? बिल्कुलु रोशन मुस्तक़बिल आहे सिंधी माण्हुनि जो। पंहिंजे नियत ऐं अमल खे सिधो करणो पवंदो, उनखे साईं GM साहिब जहिड़ो करणो पवंदो। जेकी ॻाल्हि कयूं था उन ते पहिरियों पाण अमल कयूं, असां साबित कयूं माण्हुनि खे त असां जेकॾहिं क़ौम परस्त आहियूं, नेशन जा मसीहा आहियूं, त असां में उहो मसीहाई किरदारु आहे। असांजे रहबर ते कॾहिं कंहिं दुश्मन बि आङुर न खईं, कंहिं बि उनजे किरदार ते कॾहिं न ॻाल्हायो। असांखे ओहिड़ो किरदारु ठाहिणो पवंदो। सिर्फ़ु आज़ादी जी ॻाल्हि न आहे, नेशन जी रीबिल्डिंग जी ॻाल्हि। ॾिसो सिर्फ़ु क़ौम परस्त न, असां पुरुमीद आहियूं त सिर्फ़ु क़ौम परस्त, फॉर एग्ज़ाम्पल सभु क़ौम परस्त मिलायूं बि 1% ऑफ नेशन बि न आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त हीअ जेकी बाक़ी 4.5 करोड़ क़ौम आहे उन मां असांखे मायूस थियणो आहे छा? ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे किरदार सां, पंहिंजे कौल ऐं फ़ेल सां, पंहिंजे अमल सां असांखे सिंधी माण्हुनि खे अमल में किरदार में हमेशह फ़र्क़ु रहियो आहे। हमेशह इहो ॾिठो आहे जे वणे ठां छांव मिली आहे उनखे ई वरी कटे खाधो थो वञे पियो। बसि इहो इन खे ई त तब्दील करणो आहे, इन एटीट्यूड खे ई त तब्दील करणो आहे। त जीअं तव्हां चयो त जेके ग़रीबनि जा ॿार वॾेरा थी विया, तव्हां जीअं चयो त जेके माण्हू कल्ह कुझु न हुया उन्हनि इनखे पंहिंजो धंधो ठाहे छॾियो, उन एटीट्यूड खे असांखे ख़तमु करणो आहे। असांखे साईं GM साहिब जे एटीट्यूड खे वापसि वठी अचिणो आहे। जेको वॾेरो हुयो, मथीं क्लास जो हुयो, पर हुन ग़रीब क्लास जी पॉलिटिक्स कई। असां भले अमेरिका में रहिया हुजूं, भले पाण ज़ाती तौर ते केतिरा बि आसूदा हुजूं, पर असांखे सियासत, छो जो असांजो 90% खां मथे माण्हू पुअर आहे, पावर्टी लेवल खां हेठि आहे। असांखे सियासत जेकॾहिं उनजी करणी आहे, ज़िंदगी उनजी तब्दील करणी आहे, त जेसिताईं उनजो एतमाद हासिलु नथो करे सघिजे का बि तब्दीली न ईंदी। ऐं तब्दीली जेकी आहे, चैरिटी ऑलवेज बिगिन्स फ्रॉम योर ओन। जेकी बि चेंज आहे उहा विदिन ईंदी आहे। पहिरियों पाण खे चेंज करणो पवंदो, तॾहिं जेको आहे तव्हां मुआशिरे में, सोसाइटी में का तब्दीली आणे सघंदो। ऐं मां उनजो बिलीवर आहियां। असां उहो मिशन खयो आहे ऐं मां इज्तमाही क़यादत जो क़ाइल आहियां, इज्तमाहियत पसंदि आहियां, वन मैन शो जे ख़िलाफ़ु आहियां, डिक्टेटरशिप जे, छो जो मां डेमोक्रेसीज़ में रही आहियो आहियां। इन जे करे मूंखे डेमोक्रेसी जी जेको आहे लज़त जी ख़बर आहे त उहा केॾी सुठी आहे, उन सां केॾी तरक़ी थी सघे थी। पार्टीज़ में डेमोक्रेसी जो हुजणु तमामु ज़रूरी आहे, अदारनि जो हुजणु ज़रूरी आहे। वन मैन शो नो, जेको आहे हिकिड़ी कंबाइंड वन मैन शो आहे। हर को पंहिंजे वन मैन शो खे बचाइण लाइ, पंहिंजी एंट्री बचाइण लाइ, ॾिसो भुट्टा साहब ऐं मैच्योर माण्हू तमामु घटि आहिनि, वॾी उमिरि वारा मैच्योर माण्हू घटि आहिनि। सभिनी क़ौम जमायतुनि में वधीक शामिल थियनि था, उन्हनि सां उनजी पढ़ाई तइलीम उहा ख़ुदि ज़ाया थिए थी पई। इन ते क़ौम परस्त सियासतदान अॻे स्टडी सर्कल ॿिया जोड़ींदा, अॼु उहा बि न आहे। तइलीम तबाह पई थिए इन हवाले सां। असां पंहिंजे तौर ते उहो शुरू करे चुका आहियूं पंहिंजी तहरीक में। असां पंहिंजे तौर ते, मां ॿियनि ते नथो ॻाल्हाइणु चाहियां, ॿियनि जे लाइ मूंखे इज़त आहे, हर को पंहिंजो कमु करे। असां पंहिंजे कम जे ज़रिए, पंहिंजे किरदार जे ज़रिए, पंहिंजे कौल ऐं फ़ेल जे ज़रिए जेको आहे सिंधी माण्हुनि जूं न सिर्फ़ु दिलियूं खटंदासीं, पर सिंधी माण्हुनि खे उन हक़ीक़ी आज़ादी वारे इन वक़्त में अवां पार्लियामेंट निज़ाम में इलेक्शन जे हवाले सां बीहंदा, छाकाणि त उन खां वोट खां सवाइ, उन हक़ीक़त खां सवाइ अवां इनकार नथा करे सघो जो माण्हू अवां ऐवान में जेसिताईं न ईंदा तेसिताईं मुल्क जे, धरती धणी जे माण्हुनि जे वागुनि जो को फ़ैसिलो कीअं कंदा हुआ? मां सम्झां थो त हिन मुल्क जे ऐवाननि जेको हशर कयो आहे ग़ुलाम क़ौमुनि जो, बलोचनि जो, सिंधियुनि जो, उहो सभिनि खे ख़बर आहे। बलोच इन्हनि ई ऐवाननि में हुया, तोबा करे भॼी विया। इन्हनि ई ऐवाननि मां 71 खां पोइ साईं GM साहिब इन बुनियाद ते निकितो। इन करे 71 ताईं त साईं पाण बिल्कुलु इन बुनियाद ते निकितो त वॾो चंक जेको आहे बंगाल जे वञण खां पोइ मेजॉरिटी सीट्स जेके आहिनि हाणे पार्लियामेंट में उहे पंजाब वटनि। इन करे तव्हां का बि कानून साज़ी जे ज़रिए उन्हनि खां का बि शइ मञाए नथा सघो। इन जे करे हीअ जेके असेंबलीज़ जो सेटअप आहे, हीअ जेको कानूनी ऐं आइनी सेटअप आहे, इहो क़ौमुनि जे हक़नि जो दुश्मन आहे, इहो क़ौमुनि जो मुखालिफ़ आहे, इहो इवन क़ौमी मां नथो सम्झां। जेके क़ौम परस्त जो इतिहाद बि ठहियो आहे, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टी बि आहे, तरक़ी पसंद भी आहे, सिंध मूवमेंट भी आहे, अवामी तहरीक भी आहे, 5 पार्टियूं। उन्हनि त ऐलान भी करे छॾियो आहे त असीं पार्लियामेंट निज़ाम में इलेक्शन में हिसो वठंदासीं। उनखे ई पंहिंजी निजात ऐं बहितर पिया सम्झनि त अवां ॿिया खोड़ सारा माण्हू जिन जा माण्हू बि अंग बि तमामु घटि आहे उन्हनि सां गॾु, त उहा ॿी ॻाल्हि मां सम्झां थो। भुट्टा साहिब इहो आई विश देम ऑल बेस्ट, जेको आहे उन्हनि खे ऑल दी बेस्ट चई सघिजे थो। ऐं हू बि भले आज़माइनि पंहिंजी क़िस्मत खे ऐं जेको आहे पंहिंजे तरीक़े खे। पर भुट्टो साहिब जहिड़ो पावरफुल यूनाइटेड प्राइम मिनिस्टर, उनखे जेको आहे उन्हनि हैंग करे छॾियो। उते काॾे वई पार्लियामेंट, हू चूंडियल चीफ मिनिस्टर अकबर बुगटी
ऐं जेको आहे नवाब अकबर वक़्ती गवर्नर उनखे हुननि मारे छॾियो, बालाचमरी उन्हनि जी पार्लियामेंट जो मेंबर हुयो उनखे मारे छॾियो, हिते बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो जेकी 2 टाइम प्राइम मिनिस्टर हुई। हे जेकी मोस्ट पावरफुल गवर्नमेंट लोड़ी वई हुन, ही जेकी मोस्ट पावरफुल गवर्नमेंट वेठी आहे जंहिंखे एॾो मैंडेट आहे, उहा ई कुझु नथी करे सघे त चंद माण्हू वञी असेंबलियुनि में छा करे सघंदा। पर जेके वञणु चाहिनि था वञनि सिंधी माण्हू उनखे वोट ॾींदो, वोट ॾींदो, सपोर्ट कंदो। इहा मूंखे इहो त वक़्तु ॿुधाईंदो त सिंधी माण्हू केतिरी तो कंहिंखे वोट ॾे, पर मां इहो सम्झां थो त पीपुल्स पार्टी जेकॾहिं सिंधी माण्हू वोट नथो ॾे त पोइ छा अव्हां खे मायूसी थींदी या न? मां इहो सम्झां थो त पीपुल्स पार्टी हिन वक़्तु जेको आहे टोटली जेको आहे फेल थी चुकी आहे। सिंधी माण्हुनि जी उमंगनि जे अगेंस्ट हुन कमु कयो आहे। जेके बि हुननि हिज़्ब इख़्तिलाफ़ में वाइदा कया हुया, हैदराबाद कराची जी जेको आहे पुराणी हैसियत बहाल करणु, सिंध खे जेको आहे NFC में जेको आहे परमानेंट जेको आहे उनजे रिसोर्सिस जी मालिकी ॾियारणु, पीपुल्स पार्टी फेल थी चुकी आहे। पोइ माण्हू वटि ऑप्शन छा हूंदो वोट ॾियण जो? कॉम्परेसन जो पाण में एको न हुजणु, ॿधी न हुजणु, ख़ुदि अलॻि अलॻि देगलियूं चढ़नि। मां सम्झां थो पार्लियामेंट में वेंदासीं कोन, पोइ माण्हू मां ईअं थो चवां त पीपुल्स पार्टी जे फेल थियण जी सूरत में असांखे इहा कोशिशि करणु खपे त असां हिन सिस्टम खां लातालगी जो इज़हार कयूं। असां हिन सिस्टम जे तरफ़ न थियूं, इन सिस्टम जो शिकार न थियूं, पर इन सिस्टम जे अल्टरनेटिव जेके शयूं पेश कयूं। महिरबानी डॉक्टर सफ़दर, दिलि पई चए त ॻाल्हियूं कजनि। अॼु असांजा महिमान जीअं सिंध तहरीक जो चेयरमैन डॉक्टर सफ़दर सरकी महिमान सिंध जे मुक़दमो में साण सां मुक़दमो जे हवाले सां खोड़ सारी ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि। असां कोशिशि कंदासीं त भाउ डॉक्टर सफ़दर सां उहे जेके ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि उहे पंहिंजे प्रोग्राम में ईंदड़ वक़्त ते कयूं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।